असीं सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा आहियूं, निडर अवच ऐं बिल्कुलु पंहिंजे कम ते पंहिंजे सुखन ते पका ऐं पूरा। असां जूं आकायूं थींदियूं आहिनि रीह सां अक्सर पूरियूं, जीअं त बदलाणी, उतमचंदाणी, हाथीरामाणी ऐं इहे ई असांजूं सरनेम्स असांखे फ़ख़ुर लाइक़ बणाइनि थियूं। जॾहिं असीं अंग्रेज़ीअ में इहे लिखंदा आहियूं त त अंग्रेज़ीअ में थिए कान, इन जे लाइ असांखे लाचार नी करिणो पवंदो आहे। बदलानी, लालचंदानी, उतमचंदानी, पर हिंदीअ में ण थींदी अथव। हिंदीअ में यानी देवनागरीअ में ण थींदी आहे, पर अक्सर असां ॾिठो आहे त असांजा प्यारा ऑर्गेनाइज़र्स जेके देवनागरीअ में कार्ड छपीनि था या मोकिलीनि था सिंधीअ सां गॾु, त उहे सिंधी देवनागरीअ में ण कान था लिखनि, उहे वरी साॻियो ई न था लिखनि, पर उहो हिंदीअ में था लिखनि, जेका ॻाल्हि ग़लति आहे। असीं सिंधी आहियूं लाल साईं जा उपासक, पंहिंजे ॿोलीअ खे प्यार करण वारा, पंहिंजी सुञाणप सदाईं कायम रखण वारा। तंहिंजे करे इहा ॻाल्हि असुल न विसारियो ऐं हमेशह सिंधी देवनागरीअ में बि लिखो सदाईं ण सां पंहिंजी आकह। जय झूलेलाल।